हक मौजूद दोस्तों जी अज धरणे में तव्हांखे शिरकत जी वंस अगेन गुज़ारिश कजे थी त अचो धरणे में पंहिंजे दोस्तनि सां गॾु भाइरनि सां भेनरुनि सां माइटनि सां मिटनि सां सभिनी खे पहुचायो। असीं सॼी राति सॼो ॾींहुं तव्हां सां वेठा आहियूं त हीउ केस जेको आहे सिंध जो केस आहे, हीउ तव्हांजो केस आहे, हीउ असांजो केस आहे, दरिया जो केस आहे, धरतीअ जो केस आहे। त हिते पंहिंजी वधि खां वधीक शिरकत ॾियो। जे हिते नथा अची सघो कंहिं मजबूरियुनि सबबि त प्रिंट मीडिया ते, सोशल मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जेको बि मीडियम मिले तव्हांखे हुन ते पंहिंजो केस रखो, दलीलनि सां रखो त असां सां केतिरी ज़्यादती थी थिए। असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कयूं था, असां पाकिस्तान जे आइन में रही करे था कयूं, उहा बि ॻाल्हि असांजी नथी ॿुधी वञे। त इन खां वधीक ॿियो ज़्यादती कहिड़ी थींदी? त हीअ चवंदा हीअ वकीलनि जो कमु न आहे ऐं स्टेटमेंट हुकूमती अमलदारनि हिकु ॾिनी त वकील कंहिं ॿिए जे एजेंडा ते न एजेंडा आहिनि। हा, इहा तव्हां सही था चओ, असां ॿिए कंहिंजे बि एजेंडे ते न आहियूं। असां सिंध जे एजेंडा ते आहियूं, असां सिंधु दरिया जे एजेंडा ते आहियूं ऐं असीं उन्हनि ॿिन्ही जा एजेंट बि आहियूं। असां न हुकुमरानी जी का तलब आहे असांखे, असीं मज़दूर माण्हू आहियूं। पंहिंजो आणीनो चाणीन ॾुथ ॾियारी सूमरा वारो कमु आहे त असां रोज़गार ते वेंदा आहियूं मज़दूरी करे ऐं खाईंदा आहियूं। पर असीं जॾहिं ॾिठोसीं त ज़ुल्म ज़्यादती हद खां वधीक चढ़ी वई आहे त वी शुड स्टैंड फॉर आवर मदरलैंड, वी शुड स्टैंड फॉर आवर इंडस रिवर। त वी विल सेव इट एंड इंशाअल्लाह ताला यू विल बी सक्सेसफुल। हिकिड़ो अहिड़ो रोशन सुबुह थींदो जंहिंजो पड़ाॾो सदियुनि ताईं हुकुमराननि ऐं ज़ालमनि गासिबनि जे कननि में पियो वॼंदो त हा, सिंधी वाकई पुरअमन आहिनि ऐं जिदोजहद में यकीन रखंदड़ आहिनि। त असां इंशाअल्लाह ज़रूरु खटंदासीं। पर सभई अचो, शाइर अचो, अदीब अचो, डॉक्टर अचो, इंजीनियर अचो, वकील अचो, शागिर्द अचो, सभई अची ज्वाइन कयो। हीउ तव्हांजो काज़ आहे, असांजो काज़ न आहे। हीउ असांजो गॾियल काज़ आहे ऐं हिन में को बि हिकिड़ो माण्हू न आहे जंहिंखे तव्हां वकील कम्यूनिटी खे क्रेडिट ॾियो था। नो, वी जस्ट इनिशिएटेड दिस स्टेप, रेस्ट ऑफ यू पीपल हैव गिव इट ए स्ट्रेंथ। इहा तव्हांजे करे मज़बूत आहे। इहा हाणे धरणो न रहियो आहे, इहा हिकिड़ी तहरीक थी वई आहे, इनकलाब जी नवीद थी वई आहे। जेके हीअ सम्झनि पिया त सिंध जा माण्हू शायदि असां उन्हनि खां सभु कुझु खसींदासीं, वसीला खसींदासीं ऐं कारूंझर, खीरथर नेशनल पार्क, मंचर, समुंड खसींदासीं ऐं चुप करे वेठा हूंदा। पर हिननि खे अंदाज़ो बि न हुयो त हीअ क़ौम एॾी रेज़िस्टेंस, सदियुनि जी रेज़िस्टेंस आहे जेका कंदी आई आहे। तव्हां राजा ॾाहर खां वठी ॾिसंदव, राजा ॾाहर ॾिसो, रूपलो कोहली ॾिसो, हेमू कालाणी ॾिसो, दुल्ह दरिया खान ॾिसो, सूर्य बादशाह ॾिसो, तारीख़ भरी पई आहे रेज़िस्टेंस जी। त हमलावर त आया आहिनि, वसीलनि खे लुटण वारा त आया आहिनि, अंग्रेज़ फरंगी ॾिसो, इहे सभु आया आहिनि। इन जे ख़िलाफ़ सिंधी क़ौम मुतहद थी रेज़िस्टेंस कई आहे ऐं कंदी रहंदी। इहे सम्झनि था त हीअ शायदि विकाऊ माल आहिनि, हिननि खे ख़रीद करे वठंदासीं, पर हिन एतिरा हरबा इस्तेमालु कया आहिनि। असांजो हिकिड़ो बि अॻुवान, असांजो हिकिड़ो बि दोस्त, कामरेड न ख़रीद करे सघिया आहिनि। छो त असांजा अल्टीरियर मोटिव्स आहिनि ई न। असांजो मोटिव सिंध ई आहे ऐं सिंधु दरिया आहे, हिन खां ॿियो कोई मोटिव न आहे। त ऐं असां सां गॾु आहे रियाज़ सब्ज़ोई साहिबु, उहे बि पंहिंजा वीचार वंडींदा। रियाज़ साहिबु साईं, त जीअं त अॼु 11हों ॾींहुं आहे धरणे खे, तमामु सिंधवासियुनि खे हिकु दफ़ो ॿीहर इहा ई गुज़ारिश आहे, अचो ऐं पंहिंजी धरती जीअंदो रहंदो मुंहुं ॾिसंदे। त दोस्तो, असां इहो ई था चऊं, नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर, नो मोर कारपोरेट फार्मिंग इन सिंध। असां ॿिन्ही जा शदीद मुखालिफ़ आहियूं। त इहे वसीला असांजा आहिनि, इहे सिंधी क़ौम जा आहिनि, इन्हनि खे तव्हां हथ चुरान नथा करे सघो। ऐं जेके हीअ बदमाशी कनि पिया, CCI हीअं थी करे, CCI, असां पढ़िया लिखिया माण्हू, असांखे ख़बर आहे CCI जी। असां तव्हांजे हिन गैर आइनी, गैर क़ानूनी CCI खे नथा मिलूं, मञूं जेका असांजे वसीलनि जो फ़ैसिलो करे। असां हिन मुल्क में बराबरि जा शहरी आहियूं। तव्हीं हुते पंजाब सूबे जा 6 नुमाइंदा विहारिया आहिनि, सिंध जो हिकिड़ो नुमाइंदो आहे चीफ मिनिस्टर। त असां कहिड़ी उमेद सम्झूं त तव्हां असां सां इंसाफ़ कंदव? त जेको कानून अवामी उमंगनि जे ख़िलाफ़ हुजे ऐं असांजे वसीलनि जो नुक़सानु करे, असीं हुन कंहिं बि कानून खे नथा मञूं। हीअं रमीर साहिबु पंहिंजा वीचार वंडियो। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, गुॾी ॾींदासीं कंदड़े, सिंध खपे थी सिंधड़े, होशू थी मां ॻोल्हियूं असां मारियां सिंध जे वेरनि खे। सिंध वासियो, असांखे हाणे होशू थी
सिंध जा दुश्मन सिंध जा वेरी मारणा पवंदा तॾहिं ई असां वञी उन्हनि खां पंहिंजा हक़ वठी सघंदासीं। हिननि घणो ई सिंध ते नाजाइज़ कब्ज़ा कया आहिनि, सिंध जा हक़ लुटिया आहिनि। हाणे मज़ीद असां उन्हनि खे सिंध जो हिकु फुड़ो बि लुटण न ॾींदासीं, सिंध जी ज़मीन जो हिकिड़ो इंच बि न लुटण ॾींदासीं। ऐं असां इन्हनि खे हाणे इन्हनि जा हाणे असां कंध कपे पोइ दम वठंदासीं इंशाल्लाह। महिरबानी। तंहिंजे करे दोस्तो अचो ॿ बरले में